जूड़ा जिन जुलन में हीरे लख हज़ार, लॻिस वाट वणन जा पुनुअ खे पालार, आंके विंदे गॾिया अहिड़ी सिट सुवार, लंगी काल कतार तूं आई अॼु न्यारी है। हिते कल सभ खां पहिरीं सेशन में जेका ॻाल्हि थी हुई, तो जनरल कंक्लूजन कंदे मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त असां काफ़ी टाइम खां असांजो हिकिड़ो पुराणो सिंधी क़ौम जो मुतालबो हूंदो आहे त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे। हीउ सभ खां वॾे में वॾो मुतालबो असांजी सिंधी क़ौम जो हूंदो आहे। ऐं मूं त मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं ज़हनी तौर सां शौरी तौर सां शौर में क़दम पातो आहे त मूं इहो मुतालबो ॿुधो आहे। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में आउं चेयरमैन हुउसि तॾहिं बि स्टैंडिंग कमेटी में असां पंहिंजो डेलीगेशन मोकिलियो हो, जिते इहो मंज़ूर कराए आया हुआ त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करार ॾियण जी राय जेका सा दुरुस्त आहे ऐं करार ॾियणु घुरिजे। पर तंहिंखां पोइ अॻियां ॻाल्हि चुरी कोन, सिंध सूबे मां असेंबली मां इहो बिल पास थियल छो न थियो? थोरो गौर करियूं असां। जेकॾहिं तव्हांखे सिंधी तव्हांजी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे थो ऐं ॿियनि सूबनि जी बि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियूं करार ॾिनो वञे थो त इट मीन्स त तव्हांखे पोइ क़ौम बि मञियो वञे नथो। ऐं जेकॾहिं तव्हांखे क़ौम मञियो वञे थो त पोइ ॿ क़ौमी नज़रिए जो छा थींदो? तव्हांजी रियासत जो ढांचो ई ॿ क़ौमी नज़रिए ते बीठल आहे। तंहिंजे करे इहो जेको मुतालबो आहे उहो किथे न किथे अटकियो वञे थो या इन खे प्रोलांग कयो वञे थो। इन जो बुनियादी सबबु इहो हूंदो आहे। हाणे असांजा हुकुमरान इन ॻाल्हि खे सम्झनि नथा, छो त ॾिसो साइंटिफिक तौर सां लॉजिकली तौर सां असांजे हुकुमराननि खे सोचण जा उहे आदी ई कोन्हे। उन्हनि खे इहा ख़बर ई कोन्हे आई त जेकॾहिं असां पाकिस्तान खे मल्टीनेशनल स्टेट करार ॾिनूं ऐं क़ौमुनि जी ॿोलियुनि खे असां सरकारी सतह ते क़बूल कयो ऐं क़ौमी ॿोलियुनि खे मञियो त सभई क़ौमुनि खे अहसास तहफ़ुज़ थींदो ऐं उहो वधीक मुहिब वतन थींदा, वधीक मुल्क सां सचा थींदा। पर इहो अहसासु असांजो लॉजिकली साइंटिफिकली इहो थिए ई कोन थो उन्हनि खे। त क़ौम बाबा अलॻि थींदी आहे, मज़हब अलॻि थींदो आहे। जेकॾहिं क़ौमी तौर सां मज़हब जेकॾहिं क़ौम हुजे हा त पोइ मिस्री जेको आहे सो क़ौम कीअं अलॻि हुजनि हा, फ़लस्तीन क़ौम कीअं हुजनि हा, मुस्लमान सभु ॿाहिरि निकिरा, उहो सॼी मुस्लमान ॿाहिरि जेको आहे हिकिड़ी क़ौम हुजनि हा। पर बेसिकली इहा इलॉजिकल सोच आहे। असां इन ते डिबेट थियणु घुरिजे। ॿियो मकालो हिकिड़ो मूं ॿुधो जंहिंमें हिकिड़े स्कॉलर असांजे मुख़्तलिफ़ राया हुआ। मां थोरो इन्हनि ते थोरी राय ॾींदुसि त हिकिड़े स्कॉलर असांजे इहो चयो, यानी ॿोलीअ जे स्ट्रक्चर ते बि ॻाल्हायो वियो, ॿोली जे ग्रामर ते बि ॻाल्हायो वियो, ॿोली जे मानवियात ते बि ॻाल्हायो वियो, ॿोलीअ खे दरपेश ख़तरनि ते बि ॻाल्हायो वियो ऐं कहिड़ा ख़तरा आहिनि, कीअं छा थींदो, इहे सॼो उन्हनि ते डिस्कशन थी आहे। हिकिड़े स्ट्रक्चर में हिकिड़े स्कॉलर चयो त भई ॻाल्हि इहा आहे त सिंधी जेको ॿोलीअ जा लफ़्ज़ आहिनि उन्हनि में जेके आहिनि सो गॾा लफ़्ज़ जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि ते उन डिस्कशन कई। सिंधी ॿोली जी सर्फियाती स्टडी जेकॾहिं कई वञे, मॉर्फोलॉजिकल स्टडी कई वञे त सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़ तमामु घणनि क़िस्मनि जा आहिनि। मुरकब लफ़्ज़ हूंदा आहिनि, पेचीदा लफ़्ज़ हूंदा आहिनि, ॿिटा लफ़्ज़ हूंदा आहिनि, वर्जा वारा लफ़्ज़ हूंदा आहिनि, मतरूक थियल लफ़्ज़ हूंदा आहिनि, जोड़ वारा लफ़्ज़ हूंदा आहिनि, अॻियां जोड़, पुठियां जोड़, विचां जोड़ ऐं अलाए केतिरा जो इहे लफ़्ज़ जेके आहिनि इन्हनि जा क़िस्म आहिनि सिंधीअ में। ऐं फेरा अलॻि आहिनि, तव्हांजा इश्तिक़ाक़ अलॻि आहिनि। त हीअ गॾा लफ़्ज़ बेसिकली जेको आहे उहो बि हिकिड़ो क़िस्म ज़रूरु आहे, पर हुनजो उहो मुरकब लफ़्ज़नि जो क़िस्म आहे जंहिंजो बुनियादु इहो हूंदो आहे त ॿिनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ गॾिजी करे जॾहिं इस्तेमालु हिकिड़ो लफ़्ज़ थिए जेकबाबाद, जैमसाबाद, पर हिकिड़ो दोस्त जेको आहे सो लफ़्ज़ इस्तेमालु कयो रेल गाॾी। मूंखे ओॾी महिल इहो एतिराज़ु इहो थियो त रेल गाॾी त ॿई सिंधी लफ़्ज़ आहिनि। इहो किथे आहे जेको आहे सो रेल को अंग्रेज़ी लफ़्ज़ थोरी आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी लफ़्ज़ हुजे हा त 300 साल अॻु में शाह लतीफ़ को इस्तेमालु करे हा छा त तमाचीअ तंबूर राति वॼाया रेल में। भई शाह लतीफ़ जॾहिं इस्तेमालु कयो आहे 300 साल अॻु में त माना सिंधी लफ़्ज़ आहे रेलो पाणीअ जो, उन मां निकितल आहे। अहिड़ा केतिरा ई लफ़्ज़ आहिनि जीअं हड़ताल, हड़ताल लफ़्ज़ बाबा हट ताड़ मां निकितल आहे, हट खे ताड़ो ॾियणु।
जीअं दीवालिया, बाबा ॾीवालो जॾहिं वाणियूं खुटंदो हुओ त ॾींहं जो ॾियो ॿारींदो हुओ ऐं माण्हू चवंदा दादा वाणियूं खुटी वियो, त ॾेवाले मां जेको आहे सो निकितो आहे दीवालिया। अहिड़ा केतिरा लफ़्ज़ आहिनि। ख़ुदि हिकिड़ो बाग़ लफ़्ज़ अहिड़ो आहे जंहिंजे बारे में आउं चवंदुसि त भॻवान बाग़ मां निकितो आहे, भाग भरी, भाग्यो, भागवान, अलाए केतिरा लफ़्ज़ आहिनि। त छा तव्हां सिंधीअ जे ओरिजिनल लफ़्ज़नि जी जेका सा थोरो तहक़ीक़ करे उन्हनि जे बारे में का ख़बरचार वरिती आहे? आउं चवां थो त सिंधी ॿोली जो जेको ग्रामेटिकल स्ट्रक्चर आहे, जिते केतिरनि ई दोस्तनि ॻाल्हायो, जीअं निदा, हर्फ़ निदा जो इस्तेमालु शाह लतीफ़ जी ॿोली में ॻाल्हायो वियो। शाह लतीफ़ त हर अखर जेके इस्म जा ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि, इस्म ज़मीर खां वठी हर्फ़ निदा ताईं सभई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु कया आहिनि। घोड़ा ॾे घोड़ा आउं न जीअंदी उनरीअ। शाह लतीफ़ त तमामु वॾो ग्रामर जो ॼाणू हो। ग्रामर जेके शाह लतीफ़ खे पढ़ियो वञे त वाक़ई, पर ग्रामर जो स्ट्रक्चर असांखे बदिलाइणो पवंदो। हीअ साईं आफ्ताब अबड़ो वेठो आहे न, ख़बर आहे चङी तरह त ग्रामर असांखे जेका विरसे में मिली आहे, अर्नेस्ट ट्रम्प खां वठी बैरूमल, मिर्ज़ा खलीज बेग, अलाना ताईं जेके ग्रामर ते कमु थियल आहे, इहो ग्रामर जो कमु रवायती थियल आहे। एक्चुअल ग्रामर जो कमु इहो आहे ई कोन। ग्रामर मुकमल सिरे खां बदिलाइण जी ज़रूरत आहे। सिंधी ग्रामर अलॻि आहे। सिंधी जा इहे टेंस बि कोन्हे जेके असांखे 14 टेंस था मिलनि, इहे 9 टेंस। सिंधी जा तस्कीरी रूप अञा अलॻि आहिनि। सिंधी जा जेके इस्म फ़ाइल, इस्म आलिया, इस्म इस्तक़बाल, इन्हनि खे जेकॾहिं ॾिठो वञे त इहो अञा अलॻि सिलसिलो आहे। तशबियूं, इस्तारा, सिंधी जी ग्रामर जो हिकिड़ो स्ट्रक्चर पंहिंजो आहे। बहरहाल इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। उनखां पोइ कुझु स्कॉलरनि इहा ॻाल्हि पे कई त भई सिंधी ॿोली खे कहिड़ा ख़तरा आहिनि। हिकिड़ो ख़तरो इहो ॿुधायो वियो त सिंधी ॿोलीअ खे भई कंप्यूटर बचाए सघे थो, न त सिंधी ॿोली ख़तरे में आहे। हीअ जेका मोबाइल आहे इहा सिंधी ॿोली खे बचाए सघे थी। मां बि जॾहिं लैंग्वेज अथॉरिटी में वियो हुउसि त उते मूंखे इहा नई ॻाल्हि ॿुधण में आई हुई त बाबा हीअ जेका मोबाइल आहे इहा सिंधी ॿोली खे बचाए सघे थी। चयो बाबा ठीकु आहे, बचाए सघे थो त सुठी ॻाल्हि आहे, भले बचाए सिंधी ॿोलीअ खे। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, कंप्यूटर अहिड़ी शइ आहे जंहिं ते सिर्फ़ु सिंधी ॿोली न बल्कि जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि ते कमु करे सघिजे थो, उन्हनि खे कंप्यूटराइज़ करे सघिजे थो। जेके मरी वियूं आहिनि न जेके ॿोलियूं, जेके हींअर दुनिया में ॻाल्हाइजनि ई कोन थियूं, उहे बि कंप्यूटराइज़ करे सघजनि थियूं। फोनेशन खां वठी पाली ताईं, लातिनी खां वठी जेके बि ॿोलियूं आहिनि, पहलवी, जेके ॿोलियूं मरी वियूं आहिनि, सभई असां चाहियूं त कंप्यूटर में उन्हनि खे बाक़ाइदा आणे सघूं था, पर उहे प्रिज़र्व थींदियूं, अलाइव न थींदियूं। तंहिंजे करे सिंधी ॿोली खे जेकॾहिं रुॻो कंप्यूटराइज़ करण में असां लॻी वियासीं त सिंधी ॿोली प्रिज़र्व थी वेंदी, पर अलाइव थियण जे लाइ कुझु अञा खपे, तमामु घणो कमु खपे थो। तंहिंखां पोइ जेका ॿी ॻाल्हि अहम आहे उहा इहा आहे त कुझु डिस्कशन हिते इहा बि थी त सिंधी जेको प्राइमरी तइलीम जेका सिंधीअ जी आहे उन में सिंधी ख़तमु थी वई आहे। सिंधी पढ़ाई नथी वञे, सिंधी मीडियम स्कूल ख़तमु थी विया आहिनि। तंहिंजे करे सिंधीअ खे तमामु वॾो ख़तरो पैदा थी वियो आहे। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, पर छो ईअं थियो आहे असांखे सोचणु त घुरिजे, छो, वाए। जेको ॻाल्हि ते वॾे में वॾी जेका ॻाल्हि अमर बि कई न, त भई सुवाल त पहिरीं करियो न, त छो, छाजे करे प्राइमरी स्कूल मीडियम, मूंखे यादि आहे 2000 ताईं सिंधी मीडियम स्कूलनि जो हिकिड़ो वॾो ॼार विछायल हो। कराची में भला केतिरा सिंधी मीडियम स्कूल हुआ, ऐं अञा उनखां अॻु में त सिंधी मीडियम स्कूल तमामु घणा हुआ। असां ख़ुदि पैदावार सिंधी मीडियम स्कूलनि जो हुयूं, पर तंहिंखां पोइ आस्ते आस्ते सिंधी मीडियम स्कूल गुम थी विया। ऐं प्राइवेट स्कूल जेके खुलिया, उन्हनि प्राइवेट स्कूलनि खे अंग्रेज़ी मीडियम चयो थो वञे, पर तव्हां यकीन करियो चंद अंग्रेज़ी मीडियम स्कूल हूंदा, बाक़ी अंग्रेज़ी मीडियम जे नाले ते उर्दू मीडियम स्कूल आहिनि। ऐं उन्हनि में न को अंग्रेज़ी पढ़ाई थी वञे सही, न सिंधी न उर्दू। इन जो सबबु इहो आहे त जेकॾहिं असां गवर्नमेंट स्कूलनि में ॿारनि खे दाख़िल करायूं था त उते पढ़ाई कान्हे आई, उते ॿारु कुझु बणिजी नथो सघे। तव्हां सभई वेठा आहियो, तव्हां मूंखे ॿुधायो पंहिंजे ॿारनि खे गवर्नमेंट जे पंहिंजे प्राइमरी स्कूलनि में दाख़िल कराईंदा? तव्हां कोन कराईंदा। इन करे त तव्हांखे ख़बर आहे त असांजो ॿारु कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में अॻियां न वधी सघंदो, उनजो फ्यूचर कोन ठही सघंदो, मुस्तक़बिल में कुझु बणिजी कोन सघंदो।
असां चाहियूं त हर को ख़्वाब ॾिसे थो त असांजो ॿारु इंजीनियर थिए, डॉक्टर थिए, CSS करे ॿाहिरि वञे ऐं उन जे लाइ उनखे नॉलेज एतिरो खपे, ताक़त खपे, कॉम्पिटिशन खपे जेका नथी मिली सघे असांजे सरकारी स्कूलनि में। छो? छाजे करे? असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त असां सां गॾु असांजी बेंच ते वॾेरे जो पुटु बि वेहंदो हो। हाणे क्लास सिस्टम जेको शार्प थियो आहे, उन क्लास सिस्टम जे अंदरि जेका वॾे में वॾो प्रॉब्लम थियो आहे उहो इहो थियो आहे त जेको अमीर क्लास आहे, जेको इलीट क्लास आहे, जेको अमीर माण्हू आहे, उहो पंहिंजे ॿारनि खे त ॿाहिरि मोकिले छॾे, या बीकन हाउस सिस्टम में या सिटी हाउस सिस्टम में, उहो तव्हांजे प्राइवेट तव्हांजे जेके गवर्नमेंट जे स्कूलनि में त पढ़ाईंदो कोन। त पोइ तव्हांजी प्राइमरी एजुकेशन आहिस्ते आहिस्ते डल थींदी वञे ऐं तव्हां हिकिड़ो वॾो ॼार जेको आहे सो प्राइवेट स्कूलनि जो थींदो थो वञे ऐं उन्हनि में माण्हू चाहिनि था त असांजा ॿार पढ़नि, फर अंग्रेज़ी ॻाल्हाइनि ऐं मार्केट जी डिमांड बि त अंग्रेज़ी आहे, सिंधी कोन्हे, यानी मार्केट जी डिमांड जे मुताबिक़ माण्हू पंहिंजे ॿारनि खे था पढ़ाइनि। तंहिंजे करे प्राइमरी एजुकेशन में असांखे जेके ख़तरा थी रहिया आहिनि उहे पंहिंजी जॻह ते अहम ख़तरा आहिनि। ऐं प्राइमरी एजुकेशन में जेकॾहिं सिंधी ॿार खे न पढ़ाई वई त तव्हां यकीन करियो त ईंदड़ नस्ल जेको अञा 20 सालनि खां पोइ ईंदो, उन्हनि खे सिंधी न लिखणु ईंदी, न ॻाल्हाइणु ईंदी, न पढ़णु ईंदी। तव्हां पंहिंजी ॿोली विञाए वेही रहंदा, भले तव्हांजी ॿोली मुकमल कंप्यूटराइज़ हुजे, पर तव्हांजी ॿोली कोन बचंदी। इन करे त तव्हां ईंदड़ नस्ल में मुंतक़िल पंहिंजी ॿोली करियो ई कोन पिया। असां में एतिरी ताक़त कान्हे आई त असां रुॻो हुन कराची बोर्ड खे तंबीह करियूं त भई तव्हां सिंधी जेको आहे सो लाज़मी छो नथा पढ़ायो। ऐं इंटर में सिंधी जेका आहे उहा आसान सिंधी रखी पोइ वरी बि हटाई वई, अरबाब रहीम जे दौर में रखी वई हुई, पोइ वरी हटाई वई ऐं न पई पढ़ाई वञे। ऐं सिंधी ॿार वीचारो जेको 9th में आसान सिंधी थो पढ़े, उहो इंटर में नथो पढ़ी सघे सिंधी, हुनजे लाइ आहे ई कोन। त अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम असांजा हिते सिंध में असां जेको आहे सो फेस पिया करियूं त सिंधी ॿोली खे ख़तरो हूंदो या न हूंदो। उन खां पोइ ॿी ॻाल्हि उहा थी त भई असांजो निसाब जेको आहे उहो आउटडेटेड आहे। निसाब आउटडेटेड यकीनन हूंदो, साइंटिफिक किथे हूंदो। 70-75 सालनि खां असां सचा मुस्लमान थी रहिया आहियूं, मुहिब वतन थी रहिया आहियूं। असां जेको आहे सो मूंखे ॿुधायो त असांजो निसाब जेको आहे उन में साइंटिफिक तब्दीलियूं कीअं पैदा थींदियूं। तव्हांखे ख़बर आहे ज़ियाउल हक़ साहिब जे दौर में जिननि ते कॉन्फ्रेंसूं थींदियूं हुयूं त जिननि मां बिजली कीअं ठाहे सघिजे थी। असां साइंटिफिक अप्रोच जा माहिल थियूं ई कोन था, असां साइंटिफिक सोच पैदा ई कोन था करियूं। त पोइ मूंखे ॿुधायो त असां किथां जेको आहे सो आणींदासीं पंहिंजे निसाब खे जदीद। दौर जदीद में ॿारनि खे सोचण ते मजबूर कयो वञे, पर ॻाल्हि इहा आहे त पोस्ट मॉडर्न दौर जो नारो ई इहो आहे त सोचियो मतां बेवकूफ़ नाराज़ थींदा, तंहिंजे करे सोचण ते पाबंदी आहे। त निसाब जेको आहे उन में तब्दीली किथां थींदी। ॿियो मौक़िफ़ हिकिड़ो आयो त भई असांजो समाजी साख़्त तब्दील थी रही आहे, कल्चर तब्दील थी रहियो आहे, क़द्र तब्दील थी रहिया आहिनि ऐं असां आहिस्ते आहिस्ते फितरत विञायूं पिया। असां अर्बनाइज़ थी रहिया आहियूं, शहरनि में पिया अचूं। इहा ॻाल्हि 100% सही आहे। सिंधी ॿोली फितरती ॿोली आहे। फितरत जे ओरिएंटेशन हज़ारनि सालनि जी तारीख़ में पैदा थी आहे ऐं सिंधी ॿोलीअ में वधि जेकॾहिं ओरिजिनल निच आहे त उहा फितरती नाला आहिनि। वणनि जा नाला हुजनि, ॿूटनि जा नाला हुजनि, जेकॾहिं मौसमुनि जा नाला हुजनि, पखियुनि जा नाला हुजनि, आसमान जे निखटनि जा नाला हुजनि, किरदारनि जा नाला हुजनि, त सिंधी में ओरिजिनल समुंड जो कल्चर त यको चैप्टर समुंड जो। त असां शाह लतीफ़ खे जॾहिं पढ़ूं था त ॾिसो नेचर आहे, प्योर नेचर आहे, पर असां उहा नेचर ख़तमु करे छॾी आहे। असां हिन 6 इंच जी काइनात में जो गुम थिया आहियूं त असां पाण खे ई विञाए छॾियो आहे त असां अलाए किथे आहियूं। केॾां विया क़द्र, केॾां वई नफ़्सियाती साख़्त, केॾां वियो समाज, केॾां वियो सिंधी माण्हू। हाणे असां हुन 6 इंच जी काइनात में गुम लॻा पिया आहियूं। जेके ॿाराड़ी में माण्हू रहनि था, हाणे 30% ॿाराड़ी में माण्हू आहिनि, पर उहे बि अर्बनाइज़ अथव, छो त उन्हनि वटि बि मोबाइल आहे हथ में। गुज़िरियल ॾींहंनि में मूं केतिरनि ॿारनि खे ॾिठो, मूं हिकिड़ो पुछो बैत तव्हांजे तोरियाऊं त ऐब निकिता अॻियां, कोठे कापाए तिन खे पर में पुछियाऊं, अॻु लड़ी आऊं मूंखां बिड़ा भॻा न थिया। शागिर्दनि खां पुछो त भई कापायती छा आहे, बिड़ा छा आहिनि? चऊं साईं इहा त ॿोली बि आहे, सिंधी किथे आहे? गुज़िरियल दफ़े पब्लिक सर्विस कमीशन में हिकिड़ो इम्तिहान में सुवालु आयो त गंद जिनिन जी गोॾ में पाबोड़ा पोशाक, ॿुधायो त गंद जी माना छा आहे? माण्हू लिखियो साईं किन किचिरो। तॾहिं
ऑप्शन में ग़लति जॾहिं आयो त चऊं साईं त बेड़ो ॿोड़ियो पिया पब्लिक सर्विस कमीशन वारनि जो त बेड़ो ॿोड़ियो पिया। फेसबुक ते वॾो बहस थियो, मूं लिखियो त बाबा इहा खाइण जी शइ आहे, हीअ पाणीअ जो ॾुथ आहे, हे जेके ठट में सिजाल में वेठा आहिनि इहे खाई खाई वॾा थिया आहिनि। साईं मोहम्मद अली मुंहिंजी ख़बर आहे त हिकिड़े अमरा लिखियो त अफ़सोस खाइण जी शइ बि गंद आहे। मूं चयो छा लतीफ़ थो चवे, आऊं थोरी थो चवां। त ॻाल्हि इहा आहे असांजा मुस्बत जेके क़द्र, उन्हनि क़द्रनि में सिंधी क़ौम जो हिकिड़ो वॾो कल्चर हो त सिंधी ॿोली बि उन्हनि में हुई। तव्हांखे ख़बर आहे असां केतिरो पॉज़िटिव हुआसीं। ॿारहाड़ियुनि में जेकॾहिं घर में का शइ न हूंदी हुई न त चवंदा ख़ैरु को आहे, जेकॾहिं ॿारु सुतो पियो आहे त चवंदा वॾो थियो आहे, माउ मरी वई त चवंदा सुरई थी वई वॾनि जे हथ में, ऐं पहिरीं खे चवंदा बरख। माल जेकॾहिं ॿधबो हो त हुनखे ॿधणु कोन चवंदा, चवंदा त लहे छॾ, ॿधंदो त चोर आहे। तव्हांखे ख़बर आहे म्यूं शाह इनायत जो हिकिड़ो बैत मूं सिंगार बैत जो ॾिठो, ॾाढो ज़बरदस्त हो त लार लहींदे वछड़ा चिए पेर रतास, खुड़ियूं खोंब वरनियूं मोती मोह गुतास, पसियो मेघ म्यूं चवे जमर जाल जड़ियास, झूमक भैंसरियास वसी मींहं पुसाया। हाणे एॾो ख़ूबसूरत शेर जेकर जॾहिं असां पढ़ूं था इन में मुस्बत क़द्रनि जो ऐं कल्चर जो जेको रवाजु आहे, ऐं एतिरो सुठो असांजो कल्चर जंहिंखां असां विछड़ी शहरनि जे हवाले थी वियासीं। ऐं हाणे जेको आहे सो असांखे इहा ख़बर कोन्हे, उहो जेको कंहिं सही चयो त अब मैं राशन की कतारों में नज़र आता हूँ, अपने खेतों से बिछड़ने की सज़ा पाता हूँ। सो हाणे अहिड़े तरीक़े सां असां जेकॾहिं थोरो गौर कंदासीं त टेक्नोलॉजी, हा टेक्नोलॉजी जेका मेन शइ जेका आहे उहा टेक्नोलॉजी आहे। असां जेकॾहिं कंप्यूटर ठाहियूं आहे त दुनिया में ताक़तवरीन क़ौम असां हुजूं हा। असां टेक्नोलॉजी में पोइ ते रहिजी वियासीं न, असां इल्म में पोइ ते रहिजी वियासीं। जामी चांडी करे सुठी ॻाल्हि कई त असांजो बेसिकली प्रॉब्लम इहो आहे त असां इल्मी तौरु मज़बूत कोन आहियूं, असां कमज़ोर आहियूं, टेक्नोलॉजी में कमज़ोर आहियूं, साइंस में कमज़ोर आहियूं, सोच वीचार में कमज़ोर आहियूं। असां मज़बूत थियूं त इल्म में मज़बूत थियूं। असां जेको आहे पंहिंजो पाण खे हिन दुनिया में हींअर जेको सिस्टम पियो हले उहो कहिड़ो पियो हले, उहो प्लूटोक्रेसी, माना जेको ॾाढो सोगाबो प्लूटोक्रेसी आई। ऐं हिन जे अंदरि क्लिप्टोक्रेसी जाइज़ आहे, माना ठगी चोरी बदमाशी जेको करियो पर पंहिंजो पाण खे ताक़तवर ठाहियो, दौलतमंद ठाहियो, पैसा गॾु करियो। त हिन सिस्टम जे अंदरि डिसेंट्रलाइज़ेशन अहिड़ी थी वई आहे जो जेकॾहिं असां ताक़तवर न थियासीं, ताक़त जो हथियार जो जेको लाज़मी न आहे त असां बदमाश थियूं, असां वटि हथियार इल्म जो हथियार आहे। जेकॾहिं इल्मी तौर सां असां सगारा थी वञूं, जेकॾहिं असां पंहिंजनि नस्ल खे इल्मी तौर सां अॻिते वधायूं, साइंसी सोच ॾियूं, टेक्नोलॉजी में असां अॻिते थियूं, त असांजी क़ौम खे पंहिंजो पाण क़ौमी ॿोल मञियो वेंदो। ॾिसजो कींदी आहे असांजी क़ौम खे क़ौमी क़ौम मञियो वञे, ख़ुदि ब ख़ुदि असां जेको आहे सो अॻिते अची वेंदासीं। तंहिंजे करे हीअ जेको बुनियादी इन कॉन्फ्रेंस में जेके मेन शयूं जेके असांजे साम्हूं आयूं, मां थोरो थोरो इन्हनि ते ॻाल्हायूं। ऐं जेको आहे सो अलाए छो शाह लतीफ़ जो बैत पढ़ी करे मूंखे दिलि चवे थी त जॻहि वठां त किजे जो कामोड, किजे जो कामोड अचे सा सरूद मां, कंदीअ कुंवर ककोरिया हेठि लहरुनि लोड, जीअं समय दर गंदरियूं तीअं लाखे दर ओड, तमाचीअ तंबूड राति वॼाया रेल में। तव्हां सभिनीनि जी महिरबानी, थैंक यू।